अहले इस्लाम को अवामी न्यूज़ HD की जानिब से ईद उल अज़हा मुबारक हो। बुकेरा शरीफ में आवां खे ख़बर ॾींदा हलूं त बुकेरा शरीफ में आज़ाद राजूणी इत्तेहाद जे पैनल ते बीठल ज़िले काउंसिल मेंबर आफ्ताब अहमद खोखर पंहिंजो सियासी पावर शो ॾेखारींदे कराची होटल खां खोखर हाउस ताईं हिकु शानदार रैली कढी वई। रैली में हज़ारे माण्हू शिरकत कई। रैली में शरीक माण्हुनि जा लॻल नारा 80 माण्हू खोखर जा पूरी बुकेरा शरीफ में गूंजदा रहिया। रैली जो इख्तिताम खोखर हाउस बुकेरा शरीफ ते थियो, जिते हिकु शानदार जलसो कयो वियो। जलसे में सियासी अॻुवान ज़िले काउंसिल मेंबर आफ्ताब अहमद खोखर, चेयरमैन कारी अली मोहम्मद, वाइस चेयरमैन नूर मोहम्मद खासकेली, जनरल काउंसलर वाहिद मेमण, जनरल काउंसलर झंडो सोलंकी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त अॼु रैली में सियासी पावर शो ॾिसी असांखे यकीन थी वियो आहे त 24 तारीख़ असांजी फतह जो ॾींहुं आहे। अॼोकी शानदार तव्हां गॾिजाणी कई आहे, जो शानदार तव्हां रैली कई आहे, असीं पंहिंजे सियासी मुखालिफ़ हिकिड़ी शइ ॿुधाईंदे अॼु असां रहिया टेलर। अॼु उहा टेलर फिल्म त हाणे ॾिसो, मूंखे साईं रमन शाह गाॾी में चयो, जिते मुखालिफ़नि खां सुवाल आहे त मीर साहब अमेरिका में दौड़ियो। बाबा वो अमेरिका वञा या लंडन वञा या जापान वञा, पर तव्हांखे 24 तारीख़ गोता ॾेई बेहोश करे पोइ थोड़ो चवंदुसि जहिड़े नमूने सां अॼु अकेले कई मुस्लमान भाइरो सभु तव्हां अॼु आफ्ताब साहब, मीर साहब, हाजी खैर मोहम्मद खोखरिया, फज़ल दरवेश मामा आहिनि, सभु इन्हनि सां अॼु गॾु आहियो। 24 तारीख़ आवाज़ अॻियां हथ न वधां त 24 तारीख़ इन्हनि सां गॾु हुजो ऐं हीअ सदाई पाण सां गॾु आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।